बुलंद आवाज़ से नारा तकबीर, अञा बुलंद आवाज़ से नारा तकबीर। जमियत उलमा इस्लाम इज्जत वारो अजमत वारो, इज्जत वारो अजमत वारो, इज्जत वारो अजमत वारो। हींअर हज़रत साईं बेर शरीफ पर खिताब फरमायो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नास इत्तक़ुल्लाह वकूनू मअस सादिक़ीन। अल्लाह ताला इंसान ज़ात के खिताब कयो ऐं ॿुधायो, ए माण्हू इत्तक़ुल्लाह, ख़ुदा जो लिहाज़ रखो, वकूनू मअस सादिक़ीन, सचनि सां गॾु रहो, उन्हनि सां साथ ॾियो। इंसान जे ज़िंदगी गुज़ारण जो अल्लाह ताला इन तरीक़े सां हुकुम फरमायो त हर हिकु इंसान सचाई जी तलब करे, सचनि सां गॾु रहे। सचाई अल्लाह तबारक व तआला इस्लाम में रखी आहे ऐं फरमायो अथसि अला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। ए सचाई सां साथ ॾींदड़ो मुस्लमान थी मरिजे। मरंदो हर हिकु, मौत ईंदो, वो छॾण वारो कोन्हे, पंहिंजे वक़्त ते पहुचंदो ऐं मौत खां टिजणो बि कोन्हे। मौत चवंदो आहे त मां तुंहिंजो पहरेदार आहियां, ॿियो तोखे कोई न पकड़ींदो, मां हिफ़ाज़त कंदुसि, जॾहिं वक़्तु ईंदो मां तोखे वठी वेंदुसि। अहिड़ी शइ खां टिजण जी का ज़रूरत कान्हे। इंसान खे वॾनि वॾनि कमनि खां पोइ ते रखण जे लाइ ख़ौफ़ हूंदो आहे मौत जो। मौत जॾहिं पहरेदार आहे त कहिड़ो ख़ौफ़ आहे, ऐं ईंदो त पंहिंजे वक़्त ते वठी वेंदो, ॿियो माण्हू कोई दस्त दराज़ी न कंदो। अल्लाह ताला फरमायो ला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। मरजो पर मुस्लमान थी मरजो। मरण त पंहिंजे इख़्तियार में कोन्हे, पर मुस्लमान थियण पंहिंजे इख़्तियार में आहे। अल्लाह ताला फरमायो अस्लिम व असलम। हुकुम कयईं त तूं कंधु झुकाए। इस्लाम जी माना आहे कंधु झुकाइण। पोइ इस्लाम आंदाई कंधु झुकाई। असां मुस्लमाननि खे सचाई जो सबूत कंध झुकाइण सां करिणो आहे। अलाह जे आॾो कंधु झुकाइबो, कंहिं ॿिए जे आॾो कंधु न झुकाइबो। हुकुम उनजो मञिजो। इहो अलाह ताला अंबिया कराम खे हुकुम फरमायो हो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंधु झुकायो, इब्राहिम अलैहिस्सलाम कंधु झुकायो, सवा लख नबियनि कंधु झुकायो। उन्हनि पंहिंजे उम्मतुनि खे कंध झुकाइण जो हुकुम कयो त रब जे आॾो कंधु झुकायो, कंहिं ॿिए जे आॾो न। एतिरी मुख़्तसर ॻाल्हि आहे, घणी ॻाल्हि कान्हे। अल्लाह तबारक व तआला असांखे तव्हांखे मुस्लमान करे मारियो। दुनिया जे जहान में घणा तरीक़ा आहिनि, मौत जा रस्ता खुलिया पिया आहिनि। मुस्लमान थी मरे या काफ़िर थी मरे। मुस्लमाननि में बि वरी घणा फ़िरका ऐं तरीक़ा आहिनि। उहो जेकॾहिं जहिड़े बि तरीक़े सां मरे अल्लाह ताला वटि क़बूल न आहे। जेकॾहिं ज़मींदार थी मरे त बि अल्लाह ताला वटि क़बूल कोन्हे, जेकॾहिं मुस्लमान न आहे। बादशाह थी मरे क़बूल न आहे, जेकॾहिं मुस्लमान हुजे त पोइ क़बूल आहे। जेकॾहिं पीर थी मरे सॼे मुल्क जो क़बूल न आहे, जेसिताईं मुस्लमान न आहे। मौलवी थी मरे क़बूल न आहे, जेसिताईं मौलवी मुस्लमान थिए। मौलवी थियणु आसान, पीर थियणु आसान, मुल्क जो हाकिम थियणु आसान, अमीर बणजणु आसान, पर मुस्लमान थियणु ॾुखियो। दुआ आहे त अल्लाह ताला तव्हांखे असांखे मुस्लमान करे पाए। इन मुस्लमान हुजण जे लाइ जॾहिं हुकुम थियो त कंधु झुकायो, इस्लाम जी माना आहे अल्लाह जे आॾो कंधु झुकाइण। इहो कंधु झुकाइण हिकिड़ी इत्तिफ़ाक़ जी निशानी आहे। अल्लाह ताला मर्कज़ कयो आहे काबतुल्लाह। सारी दुनिया खे हुकुम आहे त काबे ॾे मुतवजो थियो। नबीअ खे बि हुकुम आहे फवल वजह शतरल मस्जिद फवल वजूहकुम हैसुमा कुंतुम। जिते बि हुजो मां पंहिंजा काबे ॾे कयो।
असांखे कंध झुकाइण जो मर्कज़ हिकिड़ो काबतुल्लाह ॾिनो वियो आहे। इन में असांजे इत्तिफ़ाक़ जी हिकिड़ी साबिती आहे। जेके बि कंध झुकाईंदा, काबे ॾे मुंहुं कंदा, उन्हनि माण्हुनि खे अलाह ताला कामयाबु कंदो। इन जेकॾहिं जमात जो माण्हू मेंबर थी पवंदो, इहो कामयाबु आहे। इहा आहे निमाज़, अलाह जे ॾाढो कंध झुकाइणु। निमाज़ खां सवाइ इंसान खे को चारो कोन्हे। जेकॾहिं को बि शख़्स चए त मां मुस्लमान आहियां त उनखे दस्तावेज़ी सबूत ॾियणो आहे। कहिड़ो? त निमाज़ पढ़ंदो आहे। जेकॾहिं निमाज़ नथो पढ़े त पोइ मुस्लमान न आहे। मन तर्क सलात अमदन फ़क़द कफ़र, जंहिं निमाज़ खे ॼाणी वाणी छॾियो तंहिं कुफ़र कयो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां हुकुम आयल आहे। इन इरशाद ते तवजो करे मर्द हुजे, औरत हुजे, नंढो हुजे, वॾो हुजे, सभु अलाह जे आॾो कंधु झुकाए पोइ ऐं निमाज़ पढ़ो। अलाह जे आॾो सिर झुकाइबो। जेको अलाह जे आॾो सिर झुकाईंदो पोइ अलाह ताला हुनजो सिर बुलंद कंदो आहे। ऐं उन खे रब तबारक व तआला कंहिं ॿिए जे आॾो कंध झुकाइण जी जो मौक़ो बि न ॾींदो, त जीअं इहो हमेशह सरबुलंद रहे। ऐं सरबुलंदी आहे इस्लाम सां। हिन इस्लाम क़बूल कयो, निमाज़ पढ़ी, अलाह जी फरमाबरदारी कई। ऐं मुस्लमान उन शख़्स खे चइबो आहे अल मुस्लिमून सलम अल मुस्लिमून अल लिसानी यदी। माण्हू मुस्लमान ॿिए जे मथां तकलीफ़ जो को बि इरादो न करे। मुस्लमान उहा जो ॿिया मुस्लमान हुनजे हथ खां उनजे ज़ुबान खां सलामत रहनि। पोइ जेकॾहिं इहे मुस्लमान सभु इत्तिफ़ाक़ कंदा, हिकिड़े शीराज़े में अची वेंदा, इहो इत्तिफ़ाक़ हुननि जो उनजे ज़ुबान खे बि महफ़ूज़ कंदो, हथनि खे बि महफ़ूज़ कंदो। ज़ुबान सां शिकायत न कंदा, हथनि सां ईज़ा न ॾींदा। ईअं जेकॾहिं मुस्लमान थी पवंदा उहे मुस्लमाननि मर्दा बि इस्लाम ते। तंहिं करे इन जमात में माण्हुनि खे दाख़िल थियणु तमामु सख़्तु ज़रूरी आहे। जंहिं जमात जो एतिरो नज़रियो आहे पोइ अलाह ताला जो जेके बि हुकुम आहिनि से आसान थी पवंदा क़बूल कनि। जॾहिं रब जे आॾो कंधु झुकायूं, नज़रियो हिकु थी पियो, उन्हनि जो नमूनो हिकिड़ो थी पियो, पाण में इख़्तिलाफ़ न रहियो, हर हिकिड़ो ॿिए सां महिरबानी थी पियो, ज़ुबान खां बि सलामत, हथनि खां बि सलामत, इन्हनि शख़्सनि में मुहबत पैदा थींदी। पोइ अलाह ताला फरमायो आहे त इन्हनि शख़्सनि जी कामयाबी आहे वॾी। सो हिन वक़्तु मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे त तव्हां पंहिंजे जमात सां साथ ॾियो। जमात असांजी जमीयत उलमा इस्लाम आहे, पुराणे ज़माने खां हली पई अचे। हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह इन जमात खे बुलंद कयो। हज़रत मौलाना नानूदवी साहिब इन जमात जो बुनियादु विधो ऐं इन जमात खे जेका कमु करायो, हिन पंहिंजे मुल्क में त कमु करायो पर अफ़गानिस्तान में बि कमु करायो। हज़रत मौलाना सिंधी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो पंहिंजे मकतूबात में, हिकिड़े दफ़े हज़रत शेखुल हिंद मूंखे फरमायो त मौलवी उबैदुल्लाह अफ़गानिस्तान वञो। पुछियुमि त साईं छा लाल? पाण चुप कयूं। वरी सुभाणे ते फरमायो मौलवी उबैदुल्लाह अफ़गानिस्तान वञो। छा करे वञूं? चुप कयूं। पोइ मां पशेमान थियुसि, चयुमि त जेकर ईअं न चवां त हा हाणे ख़ुदा करे चवनि त पोइ निकितो हलियो वञा। टे ॾींहं ते फरमायो मौलवी उबैदुल्लाह अफ़गानिस्तान वञो। हा मां वञा। बसि कपिड़ो कुल ते रखी हली वियो। न पैसो खयईं, न ॾोकड़ खयईं, न ईअं पुछी त काॾे वेंदुसि अफ़गानिस्तान खां सवाइ, कंहिंसां मिलंदुसि, कंहिंसां मुंहिंजो वास्तो रहंदो, कहिड़ो कमु कंदुसि। बसि कमु हुयो क़ुर शरीफ़, अलाह ख़ातिर वञिणो हो, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हलिणो हो। प्रोग्राम त हिकिड़ो इंसान कयो न। पोइ हज़रत मौलाना सिंधी उते वञी कमु शुरू कयो। हिन कम जो तफ़सील तमामु घणो आहे पर मां तव्हांखे हिकिड़ो कमु रुॻो ॿुधायां त हज़रत मौलाना जी इन तारीख़ खां पोइ 18,000 मदरसा अफ़गानिस्तान में ठहिया। तारीख़ खे तव्हां ॾिसो, 18,000 मदरसा। जंहिं इल्म जो इहो शाहकार आहे जो उन्हनि आलमनि तालिबनि पंहिंजे मुल्क में आज़ादी आंदी ऐं क़ुरानी क़ानून जारी कयो। असांजे मुल्क में बि मदरसा घणा आहिनि पर उहो तरीक़ो अञा कोन थी सघियो आहे। अलाह तबारक तआला असांखे कामयाबु करे, असांजे मदारिस खे बि कामयाबु करे। जिहाद असुल मक़सदु आहे। अल जिहाद माज़िर इला यौमिल क़ियामह, क़यामत ते हलंदो रहंदो। इहा क़ौम आहे मुजाहिदनि जी, जेका मुस्लमाननि जी क़ौम आहे। उन्हनि खे अलाह तबारक व तआला इहो ई तौफ़ीक़ जो तुमको अता फरमायो आहे इहे दुनिया जे अंदरि इस्लाम खे बुलंद कनि, जो अलाह ताला इहो फ़ैसिलो कयो आहे। हुअ लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा, उहो अलाह जंहिं हिदायत सां मोकिलियो पंहिंजे रसूल खे लियुज़हिरहु अला दीन कुल्ले, सभिनी दीननि ते ग़ालिब करे। वलौ करिहल काफ़िरून वलौ करिहल मुशरिकून वलौ करिहल फासिकून। फासिक, काफ़िर, मुशरिक इनखे न मञींदा, नापसंद कंदा, पर इहो कमु थींदो रहंदो। अलाह जे फज़ल सां अफ़गानिस्तान में क़ुरानी क़ानून, इस्लामी क़ानून थी वियो आहे।
असां हुनखे ॾिठो आहे मिनवान अलाह तबारक व ताला जो दस्तूर जारी आहे। पोइ त जेकॾहिं गौर करे ॾिसबो त असां सहाबा किराम जो दौर ॾिठो त कोन, पर सीरत जे किताबनि में, हदीस शरीफ़ जे किताबनि में इहा ॻाल्हि पूरी तरह सां असांखे मालूम थिए थी त कहिड़ो नक्शो आहे सहाबा किराम जी ज़िंदगी जो। जेकॾहिं सरासर ॾिसणो आहे कि अफ़गानिस्तान में नज़र थो अचे बिना कंहिं मुबालग़े जे, छो त अखियुनि ॾिठी शइ हूंदी आहे, मुबालग़े जी ज़रूरत कान्हे का। अलाह ताला असांखे असांजे मुल्क खे अहिड़ी तरह अफ़गानिस्तान वांगुरु इस्लामी दस्तूर जो गवारो बणाए ऐं अहिड़ी तरह अलाह ताला सारी दुनिया में इस्लाम खे ग़ालिब करे। हिन वक़्त में असांजी जमात जो उन ॾींहं खां वठी जंहिं खां हज़रत नानूदेव रहमतुल्लाह अलैह अंग्रेज़नि सां मुक़ाबले में जमात क़ाइमु कई, उनजा ॿ पहलू आहे, हिकिड़ो इल्मु, ॿियो अमल। इल्म में क़ुर शरीफ़ ऐं दीन सिखणो हुयो, अमल में उनजे हुकुमनि ते हलणो ऐं जिहाद करणो हुयो। इहा असांजी जमात आहे जेका इल्म ते बि हले थी ऐं अमल ते बि हले थी। अमल जिहाद आहे, इल्मु क़ुर आहे। अहिड़ी जमात सां तव्हां साथ ॾियो जो अलाह तबारक व तआला अहिड़ी जमात सां साथ ॾियण जो हुकुम फरमायो ऐं फरमाई त ए माण्हू तव्हां रब तबारक व तआला जे फर्मा बरदारी ते हलो ऐं इन सचनि सां साथ ॾियो। सची जमात इहा आहे जंहिं वटि सच हुजे, सच हूंदो आहे इल्म में बि ऐं अमल में बि, कौल बि सच हुजे, किरदार बि सच हुजे। सो असां इन ॻाल्हि खे चई सघूं था त असांजी जमात में किरदार बि सचो आहे, कौल बि सचो आहे। हीअ शइ बराबरि आहे त कॾहिं शख़्सी ग़लती थी पवंदी आहे, पर शख़्सी ग़लती जमात जी ग़लती न हूंदी आहे। यदुल्लाह अलल जमात, अलाह जो हथु हूंदो आहे जमात ते। पोइ जॾहिं जेका जमात अलाह जे हथ हेठि हूंदी उन में ग़लती न हूंदी। वल्लाहु गफ़ूर रहीम, जेकॾहिं कंहिंखां का ग़लती थी वई त अलाह ताला हुनखे माफ़ कंदो, पर जमात जे मथां अलाह जो हथु ज़रूरु हूंदो। सो तव्हां इन जमात जे हथ हेठि अचो ऐं पूरी तरह सां साथ ॾियो, अलाह जे दीन ते मज़बूत थी हलो। दुआ आहे त अलाह ताला असांजे मुल्क में कामयाबी आणींदो ऐं जिहाद ऐं इस्लाम जो शान अलाह ताला बुलंद कंदो। हिन वक़्तु असांजी जमात जो नएं सिल वरी कमु शुरू आहे ऐं हिन वक़्त में जेके अज़ाम आहिनि उहे पुराणा अज़ाम साॻा आहिनि, पर उनखे जदीद करे पेश कयो थो वञे। दुआ आहे त अलाह ताला तव्हांखे असांखे हिन में कामयाबु बणाए। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। اللهم صل على اللهم استرنا بستر قلبنا، اللهم نجنا اللهم انصر ربنا تولينا في الدنيا والآخرة। सभिनी दोस्तनि खे मालूम आहे त पहिरीं मुहर्रम खां जमीयत उलमा इस्लाम जे रुकनियत सादी जी मुहिम शुरू थी रही आहे पूरे मुल्क में। अॼु जे चंड जो इतला मूंखे ख़बर कान पई आहे त चंड नज़र आयो या न आयो, वल्लाहु आलम बिस्सवाब। बहरहाल चंड नज़र आयो आहे तॾहिं बि ऐं चंड नज़र न आयो आहे तॾहिं बि असां पाकिस्तान में पंहिंजे जमात जे रुकनियत सादी जो आगाज़ साईंजन जे हथनि सां करियूं था ऐं रुकनियत सादी जो पहिरियों फारम हज़रत साईं पेर शरीफ़ वारा भरनि।